अस्सलाम वालेकुम। साथियो, मां आहियां मंज़ूर खोसो। मां कराची में वकालत कंदो आहियां। मुंहिंजे यूट्यूब ते मूं पोयनि ॾींहनि में सिंध जे पाकिस्तान जे सियासी ऐं समाजी मसइलनि ते कुझु मूं पाण ॻाल्हायो आहे या कुझु दोस्तनि जा मूं इंटरव्यू रिकॉर्ड कया आहिनि, जंहिंमें असांजी कराची बार जो सदर ऐं जनरल सेक्रेटरी ॿिन्ही जा इंटरव्यू रिकॉर्ड थिया आहिनि। उहे बि रिकॉर्ड थिया आहिनि। एडवोकेट इमरान बलोच सां बि मूं बलोचिस्तान जी सियासत ते ॻाल्हि ॿोल कई आहे, उहा बि रिकॉर्ड ते आहे। ऐं नेशनल क्रिश्चन पार्टी जे सदर ऐं उन खां अलावा GS महाज़ जे हिकु अॻुवाण, उन्हनि जो मूं जेको आहे सो इंटरव्यू कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि जा मूं इंटरव्यू रिकॉर्ड कया आहिनि ऐं पाण बि ॻाल्हायो आहे। हाणे मूंखे हिकु दोस्तनि रूबरू ऐं टेलीफोन ते या मैसेजनि जे ज़रिए चयो आहे त तव्हां सियासत सां गॾु, सियासी मसइलनि सां गॾु इल्म ऐं अदब ते बि ॻाल्हायो, ख़ासि करे जेको सिंधी अदब आहे उन ते तव्हां ॻाल्हायो, सिंधी शाइरी ते ॻाल्हायो। सो मूं इहो ख़्यालु, मूंखे पिणु शौक़ु हो त मां जेको आहे सो सिंधी अदब ऐं अशा लतीफ़ जी शाइरी, सचल सरमद जी शाइरी, सामी जा सलूक, सामी जी तमामु वॾी शाइरी आहे जेका असां माण्हू पढ़ूं ई कोन था। उन ते जेको आहे सो ॻाल्हाइजे। बेदल बेकस उन्हनि जी शाइरी आहे। ख़ुदि ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद बि असांजो ई शाइर हो। सो उन जे ते ॻाल्हाइजे। उस्ताद बुखारी, शेख अयाज़, मखदूम तालमौला, नाला कहिड़ा वठिजनि, हमल फ़क़ीर, ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़क़ीर, इहे तमामु वॾा शाइर, साईं नसीर शाह, इहे वॾा शाइर रहिया। उन्हनि जी शाइरी बाबति थोरो थोरो तारीफ़ ॾिबो। पर अॼु असां शाह लतीफ़ जे बैत खां शुरू कंदासीं। हाणे शाह लतीफ़ जा त घणा पहलू आहिनि, एॾा वॾा पहलू आहिनि, कहिड़े पहलू ते ॻाल्हाइजे। शाह लतीफ़ शाइरी जो कहिड़ो पहलू आहे जेको दोस्तनि खे ॿुधाइजे। सिंध में जेको असां कराची शहर में रहूं था, हिते जे माण्हुनि खे या ॿारनि खे शाह लतीफ़ नथो अचे। कराची जी ॿारहाड़ी में अचे थो, शहर जे रहंदड़ सिंधियुनि खे कोन थो अचे। ॾेसावर में रहंदड़ सिंधियुनि खे कोन थो अचे जेके विलायत में रहनि था। पाकिस्तान जे कुंड कुछ में सिंधी रहनि था, पर उन्हनि जी सिंधी बि कमज़ोर थींदी थी वञे ऐं उन्हनि खे शाह लतीफ़ या सिंधी अदब बाबति एॾी ॼाण कान्हे का। त इहे असांजा विरसा आहिनि, इन्हनि खे विसारण बजाए असीं उन्हनि खे जीआरियूं, असीं उन्हनि जो रिवाइव कयूं। उहो ईअं थींदो जो असां पाण ॻाल्हायूं। सो मूंखे इहो आहे त अॼु तव्हांखे शाह लतीफ़ जा 2 या 3 बैत ॿुधाए इन ते जेको आहे सो पंहिंजी वीडियो पूरी कंदुसि। हाणे शाह लतीफ़ जे कहिड़े पहलू ते ॻाल्हाइजे, इहो हिकिड़ो इम्तिहान आहे असां लाइ। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, उन इम्तिहान में पास हीअं थिबो त शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में, पंहिंजे बैत में, हिकु बैत में पंहिंजा ॿुधायो आहे त किथां ॻाल्हाइजे। संदसि चवणु आहे त कोड़े कायाऊं तुंहिंजूं। हाणे कोड़े जी माना घणनि माण्हुनि खे न ईंदी। कोड़े माना किरोड़े, काउंटलेस। कोड़े कायाऊं तुंहिंजूं सुठायूं, तुंहिंजूं नेकियूं। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार, जीव सभु कंहिं जीअसीं दरसन धारो धार। पहिरीं तुंहिंजा पार ऐं कहिड़ा चई कहिड़ा चवां। हाणे लतीफ़ पंहिंजे महबूब जे बारे में जेका ॻाल्हि कई आहे उहा तव्हां सम्झी हूंदी, त उहो तमामु वॾनि ख़ूबियुनि जो मालिक आहे। कोड़े यानी किरोड़े, काउंटलेस। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार, जीव सभु कंहिं जीअसीं दरसन धारो धार। पहिरीं तुंहिंजा पार ऐं कहिड़ा चई कहिड़ा चवां। ॿियो वरी चए थो त वरी हिकिड़ी दुआ करे थो, छो त महबूब जे आसिरे ते उहो जीए थो। हाणे महबूब उनजो केरु आहे उहो तव्हां फ़ैसिलो कंदो। चए थो जेसीं जियारीन तेसीं हादी रखी हिज़ में, जेसीं जियारीन तेसीं हादी रखी हिज़ में। मोहताजी मखलूक जी शल कादिर न कारीन। अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेल न विसारी, अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेल न विसारीन। पुरकश प्यारीन तरां तारीअ तिन जे। वॾी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जा बैत जेकर तव्हां पढ़ंदो, तव्हांजी दिलि बि ख़ुशि थींदी, दोस्तनि सां कचहरी में बि थींदी, ऐं उन खां पोइ तव्हांजे वतन जी हुब बि जेका सो उजागर थींदी, वधंदी। लतीफ़ जे बारे में आऊं हिकु वीडियो कंदुसि जंहिंमें शाह साईं जा बैत हूंदा या का वाई हूंदी,
उन जो अंग्रेज़ी ऐं उर्दू में तर्जुमो करे ॿुधाईंदुसि। पर तव्हांखे शुरूआत में मूं इहे ॻाल्हियूं 2 बैत ॿुधाया आहिनि, पर हिकु ॿ ॿियो ॿुधायूं था। उन ते जेको सो पाण शाह लतीफ़ खे आईंदह उन ते ॻाल्हाईंदासूं, उनखे ख़राज अक़ीदत पेश कंदासूं। साईं लतीफ़ साईं जो हिकिड़ो मशहूरु शाइर, हिकिड़ो शेर, हिकिड़ो बैत, शाह जी शाइरी खे बैत चइबो, शेर न चइबो। असांजे पाकिस्तान टेलीविज़न जे तमामु मशहूरु अदाकार ऐं महबूब आलम साहब जो मशहूरु हिकिड़ो नाटक हो चौधरी हशमत वारो ड्रामो हो, उनजे सां हिकु भेरे टेलीविज़न वारनि ॻाल्हायो ऐं उनजे बारे में उनखां पुछऊं ऐं आख़िर में चयूंसि कोई शेर ॿुधा। हुन चयो शेर कोन ॿुधाईंदुसि, आउं हिकिड़ो बैत ॿुधाईंदुसि शाह लतीफ़ जो। उहो बैत मूंखे नंढी उमिरि खां वठी मूं ॿुधो ऐं उहो बैत त यादि आहे। त हुन चयो त जा भूं पेरे मूं सा मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में बीठे ॾिठासूं, ॾींहुं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। हाणे जा भूं, भूं माना धरती मिट्टी जेका मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे, उहा वरी मुंहिंजे महबूब जे बि मथां आहे जेको दफ़न थियलु आहे। जा भूं पेरे मूं सा मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में बीठे ॾिठासूं, ॾींहुं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। सो साथियो, अॼु जी पंहिंजी जेका वीडियो आहे उहा एतिरी हूंदी। ऐं जेकॾहिं पसंदि अचे त उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स कयो ऐं सब्सक्राइब कयो, त जीअं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थिए। त आईंदह आऊं तमामु सुठा प्रोग्राम पेश कंदुसि सदाईं गॾु।